करीम अलैहिस्सलाम रब्बा सांखे अता फरमाया अणघुरिया हबीब अलैहिस्सलाम रब करीम सांखे अता फरमाया है। दोस्तों एडा महबूब मेहरबान है पर असांखे भी तो कुछ उनजे लाइ करण खपे। इन तो पाणे हो पर आऊं भी ताको भरी थे हुन जिंदगी सजी उम्मत के हवाले कई। ए उम्मती तू पंजे ॾींहं में घणो टाइम मुस्तफा के हवाले कयो आ तो महबूबन करीम जी सुहारी के पंजे मुंह ते केतरे केतरे सजायो आ तो दस्तार मुस्तफा के पंजे मथे ते केतरे केतरे सजायो आ तो अंग्रेजन जो लिबास वनी पातो तो गैरन जी सूरत वनी अख्तियार कई तो दुश्मनन जी वनी पर कई आहे तो पंजे सजन के विसारे छडियो आ। रब फरमाती है गैर तुझा दुश्मन तुझा सजन कोन थींदा, अंग्रेज तुझा सजन कोन थींदा, यहूदी तुझा सजन कोन थींदा, नसारा तुझा सजन कोन थींदा, मजूसी तुझा सजन कोन थींदा, ये तुझा सजन नाहिल तुझो सजन केरा। रब फरमाते इन्नमा वलियकुमुल्लाहु व हकीकत में तवाजो सजन तवाजो दोस्त अल्लाह आहे आई उन्हें जो रसूल तवाजो दोस्त। इन्नमा वलियकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस्सलाह व यूतूनज़्ज़काह व हुम राकिऊन। उहे मोमिन तवाजा दोस्त आहिन जेकी नमाज के कायम कंदा आहिन, ज़कातूं अदा कंदा आहिन ऐं झुकण वारा हूंदा आहिन, रब जे आॾो इबादत में झुकंदा आहिन, मखलूक जे आॾो खिदमत साण झुकंदा आहिन। अहिड़नि साण यारी लॻायो जेकी नमाज जा पाबंद हुजनि, रब जे नाले ते ख़ैर ख़ैरातूं करण वारा हुजनि। ठगनि सां यारी न रखो। हाँ रब करीम फरमायो थी इहे तव्हांजा वफ़ादार साथी आहिनि। मुस्तफा करीम एतरा वफादार साथी जो समर जनीन साण अदा आहे हो तो हिमायत तिन जो करे छेद छपरे पुन्हो ईंदो पाण पोथींदी रूह रिहाण लज़मल लतीफ़ जे। महबूबन करीमन अलैहिस्सलाम जो इश्क असाबन सगोरन के एतरे कदर हुंदो हो एकड़ी घड़ी कोन ॾिसंदा त परेशान थी वेंदा हा, परेशान थी वेंदा सॼो ॾींहुं त इबादत में सॼो ॾींहुं त दीदार जे अंदर गुज़ारींदा हा। राजा बटे पहर मुस्तफा करीम घर पाक हवेली पाक ते हलिया वञनि, असां बि सगोरा वञे हा पंहिंजे हवेलनि में हलिया वेंदा हा, उते उन्हनि खे निंड न हूंदी। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु नंढड़े लाकुर मुस्तफा करीम जो खिदमतगार है। महबूब अलैहिस्सलाम जो इश्क हिक रात एतरे कदर तक खणी थो वठे पियो, एतरे कदर इश्क अची लॻो आहे जो पाण जना घर आया आहिनि त सुख फिटी वियो आहे, आराम फिटी वियो आहे, निंड हली वई आहे। पंहिंजे बिस्तरे ते तड़पी रहिया आहिनि, हेॾे पासो था वाराइनि हेॾे पासो था वाराइनि। जी जल माओ मथां अची थी वञे ओ पुट अनस छाजी तकलीफ़ आहे, पेट में सूर आहे मथे में सूर आहे, निंड कान थी अचे तोखे पंहिंजे बिस्तरे ते तड़पंदे ॾिसां पई थिए। ही छा मसालो आहे, छा तुंहिंजी हक़ीक़त आहे। हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु जन पंहिंजी जीजल माउ खे अर्ज़ कयो था मां ज़ाहिरी बीमारी त का बि कान्हे का पर अहिड़ी त अंदर जी हिकिड़ी बीमारी मूंखे लॻी आहे, उहा इश्क जी अहिड़ी त मूंखे लॻी आहे जो हिकु हबीब जे दीदार खां सवाइ दुनिया जे अंदर मज़ो ई कोन थो अचे पियो। अबा काथे अख लगाई कंहिंजो इश्क लॻो थई, अबा कंहिंजो तोखे इश्क लॻो, कंहिंजी मोहब्बत तुंहिंजे मन जे अंदर मच मचायो आहे, कंहिंजे कंहिंजे दर्द तुंहिंजे दिल जे अंदर देरो मचायो आहे, कंहिंजे इश्क तुंहिंजे अंदर में अची करे आग लॻाई आहे। ॿुधा त सही मूंखे त मां वञी उन वटि तुंहिंजी वञी सिफारिश कयां, अम्मा तूं कहिड़ी सिफारिश कंदे, बसि अखि ॾिन आरो मूंखां पुछी न कयो, वञी उते अड़ियूं जिते चवण नकी चारो, हाणे हींअरो वेचारो वेठो बाटूं तके। मदीने जा
पिया साईं हलावा हवेली पाक में हाणे हीअरो वाटू पिथो तके पियो हाणे उन जो इश्क एतिरे क़दर त लॻो आहे जी जन मां थी चवे त पुट हाणे त तूं उन्हनि खां थी करे आयो आही रात जा 2-3 पहर वरी सबू जो मुस्तफ़ा जे पोयां वञी नमाज़ पढ़जांइ कुछ देर त आराम कर सबू जा दुनिया जा ॿिया बि कमकार आहिनि जी जन मां खे तो चवे अम्मा मां कीअं आराम कयां महबूबन करीम जे दीदार में एतिरो त मज़ो आहे जो वसन ऐं वहसन ही दिहाड़ी ॾिसण ला ॾिसी ॾिसी आयूं तोए तलाशूं कल ये ढापियूं ना ढापल अमा पसण मझा पिरीअ जे पर ही वसन ऐं वहसन दिहाड़ी ॾिसण ला जिया जिया पिरी पसंद तिया तिया नशानी हजा इया चई करे हजरत अनस जे टपो ॾेई करे उथी बीठा अम्मा दुआ कजा वञा थो मुस्तफा करीम जे दीदार जे लाइ वञी करे हजरत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मस्जिद नबवी में पहुता कई सहाबी सगोरा नमाज जे अंदर मशगूल के रुकू जे अंदर के सजदन जे अंदर के मुराक़बे में के कुरान जी तिलावत में लेकिन हजरत अनस जूं अखियूं दिल भर जे धगन में खुदियूं पयूं आहिनि हथ अदब जा बैठो बीठो आहे दिल जो दिल जे अंदर ही आशिक पची रहियो आहे मुर्शिद लाल लतीफ़ सरकार से आशिक जी तर्जमानी कंदो आहे त क़िबला शमा बारींदे शपो हेॾा पिरह पाखूं कढियूं मोट मराठी में धिरा अज राज़ी कारण रब तुझी तात तलब मुतकांग उडायम का कजा या रसूल अल्लाह मखे पंहिंजो दीदार करायो सबू जो टेम थियो आहे अज़ान आई आहे सहाबी सगोरा सबू बधी करे सुन्नत पढ़ण जे अंदर मशगूल आहिनि हजरत अनस दीदार जे इंतजार में आहे ओच तो मुस्तफा करीम जे दरवाजे पाक जो पर्दो परे हटे पियो हजरत अनस सॼी रात दर्द जो दुखायल हुओ सिक जो सतायल हो सूरन जो सजल हुओ हजरत अनस पंहिंजी दिल खे चई रहिया आहिनि त फजर थी त फरहत थी हाणे हींअरे लगी हीर मुलाकात महबूब सी अज पलो विधी पीर हाणे हींअरा थी सुधीर जो पिरी आई पुछण ला ये दर्द भी दूर थिया तकलीफों भी खत्म थी वियूं अलगर्ज असहाबन सगोरन के एतरे कदर मुस्तफा करीम जो इश्क हो घड़ी परे कौन थींदा हुआ थींदा हा अहिड़ी हालत हूंदी ही जे मच्छी पानी खां ॿाहिरि निकिरी अचे अहिड़ी हालत असहाबन सगोरन सां थी वेंदी ही दोस्तो हजरत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु था फरमाइनि त सभ खां वठी 100 माणी ताईं मुस्तफा जो वाइज़ ॿुधोसीं चओ सुभान अल्लाह सब खां वठी करे 100 माणी ताईं मुस्तफा करीम जो वाज़ ॿुधोसे पर अञा ताईं दिल ढो न कयो जीअं तव्हांजी दिल नथी ढो करे न हाणे ही तो न यार जूं ॻाल्हियूं आहिनि तो यार जी गुफ़्तार आहे त यार जे दीदार में केॾो मज़ो हूंदो हाय हाय दुआ घुर त रब करीम नसीब करे आमीन चो दोस्तो आमीन चो वरी वरी आमीन चो महबूब करीम जो रब करीम दीदार नसीब करे गुंबद खदरा जो दीदार नसीब करे बल्लेल वारे जुल्फन जो दीदार नसीब करे बददुआ वाले चेहरे जो रब करीम दीदार नसीब करे आमीन चो दोस्तो मुह माहे ताबी बददुआ वाला पाक पेशानी नूर निराला आखो सुभान अल्लाह मुह माहे ताबी बद्दो हवाला पाक पेशानी नूर
निराला तेरे जुल्फ मुअम्बर सोहना तेरा जिस्म मुअत्तर सोहना तेरे जुल्फ मुअम्बर सोहना तेरा जिस्म मुअत्तर सोहना तेरी जुल्फ तेरी चश्मा विच चमकार मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा दिल दम दम दाहा कर दी दिल दम दम दाहा कर दी निहसात काई सर्दी निहसात काई सर्दी मैं कुमत ने करा दीदार मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा ट्राई दफे जोर ना सुभान अल्लाह तोहा वाला ताज है पांदा मिठड़ा मुजम्मिल चादर है चांदा तू तोहा वाला ताज है पांदा मिठड़ा मुजम्मिल चादर है चांदा तेरी सूरत सुबहान अल्लाह मधु मनवत माशा अल्लाह तेरी सूरत सुबहान अल्लाह मधु मनवत माशा अल्लाह तेरी सूरत सुबहान अल्लाह मधु मनवत माशा अल्लाह तेरे नूर की तालिरवार ते मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा आखो सुभान अल्लाह हथ चाकर में ना कद पढ़ायो दिल दम दम दाहा कर दी दिल दम दम जेको परसी रब करीम उनको मुस्तफा दा दीदार नसीब करे सी दिल दम दम दाहा कर दी दिल दम दम दाहा कर दी निहसात काई सर्दी निहसात काई सर्दी मैं कुमत नहीं करा दीदार मेरी आस पुजा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तबारक व तआला मुस्तफा करीम जो सबिन के दीदार नसीब करे आमीन जो दोस्तों बड़ी बड़ी आमीन जो अदा बड़ी बड़ी आमीन जो रब करीम सबिन के नबी पाक अलैहिस्सलाम जो दीदार नसीब करे आमीन जो अदा अर्ज पे क़यामत मुस्तफा करीम के दीदार में आशिक सब इए मुंतजिर होंदा सजो सजो डी दीदार पे कन सजो सजो डी दीदार कन पो भी उनके ढो कौन क्यों थे जो सुभान हजरत फारूक आजम रजी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था सब का वठी मदीने दे साईं असा के खुतबो दिनो आ शाम ताईं असा के खुतबो दिनो आ काम फीना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमा हिकड़े दी नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम दिन असा जे विच में भी करे खुतबो दियण शुरू कयो आ वो मौजू केड़ो हुओ सब्जेक्ट केड़ो हुओ केड़ी एजेंडा ही जिते मुस्तफा करीम बहस करे रहा हजरत फारूक आजम साईं इरशाद फरमाइंदा अखबरना अन बदाइल खल्क़ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम दिन पो असा के खबरों दियण शुरू करे दिनियो ऐ कहिड़ियूं खबरूं अन बदाइल खल्क़ ओ जडा का वठी अल्लाह मखलूक पे जोड़ी फअखबरना तो मुस्तफा करीम खबर ॾिनो असा के अन बदाइल खल्क़ जदा का वठी खल्क के रब करीम पैदा फरमायो तो मुस्तफा करीम मसलन बुधान पिया अल्लाह से सब का पहरा छा ठायो सुभान अल्लाह नूर नबीयक मिन नूरिही पंहिंजे नूर मुंहिंजा मुस्तफा जे नूर खे पैदा फरमायो वकुल्लु खलाइक मिन नूरी
ऐं पूरी कायनात मुझे नूर मथा पैदा थी या ये बुखारी जा लफ्ज़ ना है नी मां तव्हांखे ॿुधायां त मुस्तफ़ा जी हदीस पाक आहे अलगर्ज़ त हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाया त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो महबूब करीम असांखे कहिड़ियूं ख़बरूं ॾिनियूं अन बदाइल ख़ल्क़ जॾहिं खां वठी मख़लूक पे ठही सर का पैरा अल्लाह के ठायो पो आसमान रब किए पैदा कया पो जमीन कदा ठही पो पानी छामा थियो पो या हवा किए थी खुले पो बाह किए पैदा थी अर्श अजीम कहड़ो वा जन्नत में छा है जहन्नम छा है ये दुनिया किया है पो एड़ी तरह अल्लाह से आदम का पैरा छा पैदा कयो मलाइक किए पैदा थिया आदम किए ठयो आदम के सजदा किए थिया दुनिया में किए आयो मखलूक किए वथी हर एक चीज जी असा के मुस्तफा खबर पे ॾिनी अन बदाइल खल्क़ ओ अव्वल ॾींहं खां वठी ख़बर ॾिनो ऐं केस ताईं ख़बर ॾिनो हत्ता दखल अहलुल जन्नति मनाज़िलहुम व अहलुन नारि मनाज़िलहुम ऐसी ताईं असांखे ख़बरूं ॿुधायूं ऐसी ताईं असांखे ॼाण ॾिनो जो आख़िर दुनिया हली हली नेठ फना थींदी फना थियण खां बाद पोइ क़यामत थींदी क़यामत खां बाद माण्हू थी ख़ुदा जी दरबार में ईंदा पोइ उते हिसाब किताब थींदो पोइ जन्नती वेंदा जन्नत में जहन्नमी वेंदा जहन्नम में उहो सभु ख़बरूं मुस्तफ़ा करीम असांखे ॿुधाए छॾियूं सब खबरूं असांखे मुस्तफ़ा करीम ॿुधाए छॾियूं अव्वल ॾींहं खां वठी आख़िरी ॾींहं ताईं अव्वल ॾींहं ज़ाहिरी तरह मुस्तफ़ा करीम जेका ज़िंदगी वारी ज़िंदगी ही या महबूबन करीम जी पोइ अॻु वारी ज़िंदगी अॻु जी आहे उन वक़्त में महबूब करीम ज़ाहिरी तरह त कंहिंखे नज़र कोन आया या बाद में क़यामत ताईं ज़ाहिरी तरह त कंहिंखे नज़र कोन था अचनि अलगर्ज़ इहो सभु कुझु ग़ैब आहे त हज़रत फारूक आज़म जो अक़ीदो आहे त मुंहिंजो इहो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अव्वल ॾींहं खां वठी ख़बरूं ॾियनि था आख़िर ॾींहं ताईं जेको अॻु में थी वियो उन जी बि ख़बर ॾियनि था जेको कुझु थिए थो उन जी बि ख़बर ॾियनि था जेको अॻिते कुझु थींदो उन जी बि मुस्तफ़ा करीम ख़बर ॾेई छॾी आहे इल्मु चयो वेंदो आहे ॼाण खे कान चयो वेंदो आहे जेको थी वियो यकीन चयो वेंदो आहे जेको थियो थिए थो या थींदो पोइ असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे बरेलवी मसलिक जो इहो अक़ीदो आहे मुजद्दिदी मसलिक जो इहो अक़ीदो आहे त इहो असांजो अक़ीदो आहे त असांजे महबूबन करीमन खे रब करीम इल्म मा कान व मा यकून जो अता फरमायो आहे अब इहो अक़ीदो आहे या कोन्हे को हथ मथे खणी करे मूंखे ॿुधायो इहो असांजो अक़ीदो आहे त महबूबन करीमन खे रब करीम इल्म मा कान व मा यकून जेको अॻित में थी वियो जेको थिए थो जेको अॻिते थींदो उहो सभई इल्म रब करीम हबीबन करीमन खे अता फरमाए छॾियो आहे दलील बुखारी जी हदीस ही हजरत फारूक आज़म वारी आहे जो पाण सां फरमाए त हबीबन करीमन अॻु जूं बि ख़बरूं ॾिनियूं त पोइ वारियूं बि ख़बरूं ॾेई छॾियो आहे हबीबन करीमन फरमात दुनिया के हींअर भी मां तरी वांगुर हीअं ॾिसी रहियो आहियां हे इल्म ग़ैब न आहे त ॿियो छा आहे ऐं अल्लाह तबारक व तआला बि इरशाद फरमात मुंहिंजा दिलबर असां तव्हांखे केतिरो इल्म ॾिनो आहे वअल्लमक मा लम तकुन तअलम असां तव्हांखे हर उन चीज़ जो भी इल्म ॾिनोसीं हर उन चीज़ जो भी इल्म ॾिनोसीं जंहिंजी पहिरियां तव्हांखे ॼाण कान हुई जेकॾहिं यो मुल्लो चवे तो दीवार के पीछे का इल्म नहीं तो कुरान करीम तो ये फरमाते हैं कि दीवार के पीछे की क्या बात है वअल्लमक मा लम तकुन तअलम जो कुछ आप पहले नहीं जानते थे वो भी इल्म हमने आपको अता फरमा दिया है अगर मुल्ले की बात ये सच्ची है कि दीवार के पीछे का इल्म नहीं लेकिन कुरान तो फरमाता है कि वो भी इल्म हमने आपको दे दिया है वो भी इल्म हमने आपको दे दिया है दीवार दे पोया छा थो थिए उहो भी जान तव्हांखे असां ॾेई छॾी आहे असां जो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा करीम खे रब करीम इल्म कुल अता फरमायो आहे युमिनून बिल ग़ैब जेके ग़ैब ते ईमान आणनि मोमिन जी निशानी उहा हबीबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने कहिड़ी दा ख़बर ॼण ओ जेको मयत कब्र में पियो आहे हुनजा नाम अमाल मलाइकन वॾा आहिनि सवाद अल्लाह वॾा मुस्तफ़ा करीम
अलैहिस्सलाम फरमायो इज़ा मातल इंसान इनक़तअ अन्हु अमलुहु इल्ला मिन सलास। जॾहिं इंसान मरी वेंदो आहे नाम अमाल जा बंद थी वेंदा आहिनि, अमलनि जो सिलसिलो ख़त्म थी वेंदो आहे, पर टे अहिड़ा शख़्स आहिनि जंहिंजा अमल नामा खुलिया पिया आहिनि, नेकियूं लिखबियूं रहजनि थियूं। अब आयासीं पंहिंजी असल ॻाल्हि ते। सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ में मूंसां गॾिजी पढ़ायो सल्ले अला हबीबिना। या रब सल्ले अला करीमिना। महबूबन करीमन अलैहिस्सलाम ने इरशाद फरमाता इल्ला मिन सदक़तिन जारिया। हिकड़ो उहो शख्स आहे जेको पोइते सदको जारिया छॾे वञे। सदको जारिया खैर जो कम, मस्जिद ठारायई, मदरसो ठारायई, कुरान वठी मदरसे में ॾिनई, सिपारा वठी तालिबन खे ॾिनई, मिस्कीननि ग़रीबनि जी मदद कई, कंहिंखे कपिड़ा वठी ॾिनई, कंहिंखे ढगी, कंहिंखे बकरी वठी ॾिनई, कंहिंखे सिलाई जी मिशन, कंहिं रनज़ाल खे वठी ॾिनई। खैर जो कम जेको बि करे महबूबन करीमन फरमायो भली खड़ी दुनिया छॾे वञे पर उहा चीज़ जेसी क़ाइम आहे मलाइक उनखे सवाब ॾींदा ई ॾींदा रहंदा। इल्ला मिन सदक़तिन जारिया। सदको जारिया हिकु उहो। ऐं ॿिए नंबर ते महबूबन करीमन अलैहिस्सलाम ने फरमायो औ इल्मुन युंतफ़अउ बिहि। या अहिड़ो इल्म पोइ छॾे वञे जंहिं मंझां नफ़ो वरितो वञे। इल्म खोड़ पर असल इल्म जेके निकिरंदा सभु क़ुरान करीम मंझां निकिरंदा आहिनि। क़ुरान पाण पढ़ियो ऐं क़ुरान पोइते पढ़ाए वियो, पोइ जेसी ताईं उनजे पढ़ण वारा पोइते हूंदा तेसी ताईं मयत खे क़ब्र में हिकु हिकु हर्फ़ जो अल्लाह ॾहनि ॾहनि नेकियुनि जे सूरत में सवाब पहुचाईंदो रहे। अॼु साईं हाजी मोहम्मद रमज़ान दुनिया में रहलत करे पर सॼे ॻोठ आस पास जे तालिबन खे पढ़ाए विया आहिनि। मुंहिंजा दोस्त अॼुकल्ह जे दुनिया में रहलत करे जेको बि क़ुरान जी तिलावत करे थो रब करीम उन्हीं खे ख़त्म जा सवाब उते पहुचाए रहियो आहे। सॼी ज़िंदगी मस्जिद जी ख़िदमत कई, मस्जिद ठारायई, जेसी ताईं मस्जिद क़ाइम हूंदी तेसी ताईं हाजी मोहम्मद रमज़ान खे रब करीम सवाब पहुचाईंदो रहंदो पियो। अॻिते महबूबन करीमन अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो औ वलदिन सालिह यदऊ लह। या त पोइते को औलाद सालिह छॾे वञे जेको उनखे नेक दुआउनि में यादि करे। ऐं असां वरी पंहिंजे औलाद खे सुधरण जे लाइ कहिड़े पासे मोकिलींदा आहियूं? मस्जिदनि ॾे, मदरसनि ॾे। अल्लाह, ही मुस्लमान जो हाल आहे। सबू जो सवेर नंढे खे उथारींदी मां जे जीअं वेचारी या उनजो पीउ उथारे, भाउ उथारे, उनखे विहारे तिंजारे कपिड़ा सपड़ा उनखे खाराए, उनखे सूट बूशट कहिड़ा पाराए, वरी उनखे वॾा किताब ॾेई करे वरी उनखे खाधा पीता खाराए उनखे सिधो स्कूल मोकिलींदा, ॾोकड़ बि ॾेई करे मोकिलींदा, मदरसे या मस्जिद ॾे न मोकिलींदा। हे मुस्लमानो ॾिसो तव्हां काॾे बि था वञो। असांखे का राह वरती आहे असां उहा मदीने वारी राह न आहे, या मुस्तफ़ा वारो तरीक़ो न आहे। भली इल्म पढ़ो, अंग्रेजी पढ़ायो, कॉलेज पढ़ायो, यूनिवर्सिटी पास करायो, भली पढ़ायो, लेकिन पहिरां त क़ुरान जो इल्म आहे, पहिरां त दीन जो इल्म आहे। दुख इहो थो थिए त असां जे मुस्लमाननि दीन जे इल्म खां वधीक यहूदियुनि जे इल्म खे अहमियत ॾेई छॾी आहे। तव्हांजे शहर में आस पास चौधारी मदरसा आहिनि, मस्जिदूं आहिनि, जिते फी सबीलिल्लाह उलमा ऐं हुफ़ाज़ इहे ख़िदमत करे रहिया आहिनि, बचनि खे तालीम फी सबीलिल्लाह ॾेई रहिया आहिनि। तव्हां खां कुझु बि कोन था वठनि, न ॾोकड़ न पैसो। उन्हनि खे असांजे आलमनि ऐं हाफ़िज़ जो अक़ीदो आहे असां रब जो कलाम पढ़ंदासीं, अजर असांखे अलाह ॾींदो। अदा पोइ जेके वॾनि पटनि वारा ऐं वॾनि डिग्रियुनि वठण वारा जेके आहिनि तो बहज़ारी हिकिड़ो पियो चवे त साईं पूरा त कान्हे दुआ कर कंदो ही बाबा चइसई बैंक में आहे, मैनेजर आहे, बा घणी पगार थी चइसई 84,000 94,000। अरे बा 94
करीम अलैहिस्सलाम रब्बा असांखे अता फरमाया अणघुरिया हबीब अलैहिस्सलाम रब करीम असांखे अता फरमाया आहिनि। दोस्तो एॾा महबूब मेहरबान आहिनि पर असांखे बि त कुझु उन जे लाइ करणु खपे। ईअं त मां पाणे हो पर आऊं बि त अघु भरी थियमि। हुन ज़िंदगी सॼी उम्मत जे हवाले कई। ए उम्मती तूं पंहिंजे ॾींहं में घणो टाइम मुस्तफ़ा जे हवाले कयो आहे? तो महबूबन करीम जी सुहारी के पंहिंजे मुंहं ते केतिरे केतिरे सजायो आहे। तो दस्तार मुस्तफ़ा के पंहिंजे मथे